नहमदुहु व नुस्सल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे इनफ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह जे हवाले सां। इनफ़ाक़ लफ़्ज़ जी जेकी माना आहे उहा आहे त ख़र्च करणु या ॾियणु। अल्लाह जे हिदायत मुताबिक़ कंहिं ख़ैर जे कम में कुझु ॼण खे इनफ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह चयो वेंदो आहे। अल्लाह जी राह में ख़र्च करणु इनखे चयो वेंदो आहे। अल्लाह गफ़ूर रहीम आहे। अल्लाह सुभाणे ताला खां दुआ आहे त अल्लाह सुभाणे ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त अल्लाह जी राह में ॾियूं त पोइ ॾिसो केॾियूं रहमतूं ऐं बरकतूं अचनि थियूं। इनफ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह जे हवाले सां उन्हनि जा जेके ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो वाजिबु आहे, ॿियो नफ़िल आहे। वाजिब में इहो अचे थो त तव्हां पंहिंजे जेके घर वारनि ते, पंहिंजी ज़ाल ते, पंहिंजे अबे अमर ते जेको ख़र्च कयो था। ऐं ॿियो जेको ज़कात आहे, फिक्स्ड अमाउंट आहे, या क़सम जो जेको कफ़ारो आहे, इहो वाजिब में इहे शयूं अची वञनि थियूं। ऐं ॿियो नफ़िल जे हवाले सां जेको अचे थो इनखे कर्ज़े हसना बि चयो वेंदो आहे त दीन जे राह में अल्लाह जे लाइ तव्हां पंहिंजो माल लामहदूद जेतिरो अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे ॾिनो आहे, जेतिरो तव्हांजी दिलि चाहे थी, जॾहिं बि चाहे थी अल्लाह जी राह में ख़र्च कयो त इहो कर्ज़े हसना आहे। त इन जा कई क़िस्म आहिनि। माल जे ज़रिए बि तव्हां ॾेई सघो था। अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे इल्मु ॾिनो आहे त इल्म जे ज़रिए बि ॿियनि जी मदद फ़रमायो। अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे जिस्मानी सलाहियत ॾिनी आहे त उन तरीक़े सां बि इंसान जी मदद फ़रमायो। अल्लाह सुभाणे ताला खे तव्हांखे जिस्मानी ताक़त ॾिनी आहे त ज़ालिम जे अॻियां बीहजी वञो, मज़लूम जी मदद कयो। अल्लाह गफ़ूर रहीम आहे। अल्लाह तव्हांजी मदद फ़रमाईंदो। के उलमा फ़रमाइनि था त अल्लाह जी राह में ख़र्च करण सां 10 गुना फ़ाइदो वधीक मिले थो। किथे लिखियलु आहे त 700 मरतबा वधीक मिले थो। ऐं किथे ईअं बि चयो आहे त लामहदूद आहे। को अमीर माण्हू आहे जेको करोड़पति माण्हू आहे, उहो अल्लाह जी राह में 2 मानियूं ॾिए थो। ऐं को साहिब हैसियत उन खां घटि आहे, उहो बि अल्लाह जी राह ते 2 मानियूं ॾिए थो। ऐं को हिकिड़ो फ़ुक़रा आहे, उहो बि अल्लाह जे नाले ते सिर्फ़ु 2 मानियूं ॾिए थो। जेको उन वटि सिर्फ़ु हुयूं ई 2 मानियूं उहो ॾिए थो। त अल्लाह सुभाणे ताला जेको अमीर माण्हू हो, करोड़पति माण्हू हो, जे 2 मानियूं अल्लाह जे नाले ते ॾिनियूं, त अल्लाह सुभाणे ताला उनखे बि नवाज़े थो। 10% अल्लाह सुभाणे ताला 10 गुना वधीक उन्हनि खे बि ॾिए थो। ऐं जेको उन खां घटि हुयो, छो त उन वटि घटि अमाउंट हुयो, त उन तॾहिं बि अल्लाह सुभाणे ताला जी राह में 2 मानियूं ॾिनियूं, त अल्लाह सुभाणे ताला उनखे 700 मरतबा ॾिए थो। जेको ग़रीब हुयो, जंहिं वटि हुयो ई 2 मानियूं, उन अल्लाह जी राह में ॾिनो, त अल्लाह सुभाणे ताला उनखे लामहदूद अता करे थो। जेतिरो सरी सघंदो अल्लाह जी राह में ॾींदो त अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे ॾींदो। पंहिंजे इर्द गिर्द ॾिसो त केतिरा मिसकीन यतीम माण्हू आहिनि जिन खे खाइण जे लाइ कुझु बि न आहे, जिन खे पाइण जे लाइ कुझु बि न आहे। के अंगे उघाड़ियनि त के पेरे उघाड़ियनि। ख़ुदा कोशिशि कयो जेतिरो थी सघे, जेके झुगियुनि वारा माण्हू आहिनि, जेके पिनी रहिया आहिनि माण्हू, तव्हां सिग्नल्स ते वञो था या बाज़ारनि में तव्हांजे घरनि ते के माण्हू अचनि था, फ़क़ीर खे वापसि न कयो। कंहिं फ़क़ीर खे जेको आहे दड़को न ॾियो। ख़ुदा ईअं कॾहिं न कयो। अल्लाह गफ़ूर रहीम आहे। तव्हां यतीमनि खे मानी खाराए ॾिसो, तव्हां यतीमनि जे सर मथे ते हथु रखी ॾिसो त अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे कीअं सुकून, तव्हांजी ज़िंदगीअ में केॾी राहत आणे थो। जेको मिसकीन खे मानी खाराए थो, इन जो अजर मां बयानु नथो करे सघां। अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे एतिरो नवाज़ींदो जो तव्हां सोचे बि नथा सघो। अल्लाह सुभाणे ताला क़ुर पाक में सूरह बकरा में फ़रमायो आहे त वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। उनजो कुझु मफ़हूम इहो आहे त जेको कुझु असां उन्हनि खे अता कयो आहे त उहे अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। जेको अल्लाह अता कयो आहे, जेको बि शइ तव्हांखे आहे, उहो तव्हांजी महिनत जे करे न आहे, हीअ अल्लाह जी इताअत आहे। जॾहिं अल्लाह जी इताअत आहे त अल्लाह जी राह में ख़र्च कयो। उन मिसकीन माण्हुनि खे, ग़रीबनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे ॾियो। छा आहे त इहे अज़ीज़ शयूं हूंदियूं आहिनि, माल अज़ीज़ हूंदो आहे, ख़र्च करणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे किन किन माण्हुनि खे। सूरह आल इमरान में तव्हां पढ़ी ॾिसो, उनजो 92 आयत में उनजो कुझु मफ़हूम ईअं ई आहे त मोमिनो ओसी ताईं तव्हां नेकिन खे नथा पुॼी सघो जेसि ताईं तव्हां पंहिंजे अज़ीज़ शइ खे अल्लाह जी राह में ख़र्च नथा कयो। हाणे तव्हां पाण ॿुधायो त असां कीअं पंहिंजे माल खे सांढे रखंदा आहियूं। जेतिरो थींदो आहे त जा त माण्हू ॾींदा ई न आहिनि, जे ॾींदा आहिनि त थोरो थोरो ॾींदा आहिनि। पर के माण्हू अहिड़ा बि आहिनि, सखी अहिड़ा बि आहिनि, गनी अहिड़ा बि आहिनि जेको लामहदूद ॾींदा आहिनि। त अल्लाह जी राह में अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुभाणे ताला असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए त अल्लाह जी राह में जेतिरो थी सघे, सरी सघे, हिन उम्मत जी असां ख़िदमत कयूं, हिन दीन जी असां ख़िदमत कयूं, इंसानियत जी ख़िदमत कयूं। यकीन कयो ॾाढा माण्हू परेशान आहिनि। तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि में ज़रूरु नज़र विझो, ॾिसो त उते का माण्हू को बीमार त न आहे, को उते को अहिड़ो त न आहे जेको तव्हां खां घुरी नथो सघे, हिकिड़ो मजबूर को मिसकीन माण्हू त न आहे को, त उनजी मदद कयो। तव्हां ओड़े पाड़े में ॾिसो, उनजी मदद कयो। असांजी दुआऊं क़बूल इन जे करे बि कॾहिं कॾहिं नथियूं थियनि जो असां वटि सभु कुझु हूंदे सूंदे असां जेको आहे एतिरा जेको आहे
बख़ील थी वञे थो इंसानु, त इंसानु कंहिंखे कुझु रुपयो ॾियण जे लाइ तयारु न आहे, पोइ इंसानु दांह थो करे त मुंहिंजी इबादत क़बूल छो नथी थिए, मुंहिंजी दुआ क़बूल छो नथी थिए, ऐं मां परेशान छो आहियां। त कॾहिं कॾहिं इंसान जा पंहिंजा अमाल बि जेके आहिनि इहे रोकींदा आहिनि। अलाह खां दुआ आहे त अलाह सुभाणे ताला तव्हांखे ऐं मूंखे दीन खे सही सम्झण जी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, त थी सघे त अलाह जी राह में ॾियो। पोइ ॾिसो अलाह सुभाणे ताला तव्हांखे कीअं जेको आहे सुरख़रू करे थो, हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। वा आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।